नौशर फिरोज़ में अवांखे अपडेट कंदालू। रिपोर्ट कर रहा है रिजवान अली जुमानी। मोरो वापडा सेप्को इंजीनियर इरफान अली शेख SDO बशीर अहमद जुनेजो पारां वापडा सेप्को अमले सां गॾिजी मोरो शहर के दर्स रोड के ट्रांसफॉर्मर में डायरेक्ट कुंडा कनेक्शन तारुन के लाहे ट्रांसफॉर्मर के साफ़ किया पियो वञे। उन मौके ते सेप्को इंजीनियर इरफान अली शेख मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त मोरो शहर के अक्सर वार्डन इलाक़न में सरकारी बिजली प्राइवेट मानू ब्रोकरी तौर खपाए रहा आहिनि जेको गैर कानूनी अमल है। बिजली विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ सेप्को सखर पारां हुकुमनामो जारी किया वियो आहे त फौरन मोरो शहर में लगल ट्रांसफॉर्मरन जो ऑपरेशन करे डायरेक्ट लगल तारूं लाहे रिपोर्ट तलब कई वञे। अॼु 16 तारीख़ ख़मीस ॾियारे खां ऑपरेशन शुरू किया वियो आहे। मुकम्मल ऑपरेशन करण ताईं जारी रखियो वेंदो ऐं ट्रांसफॉर्मर में डायरेक्ट कुंडा कनेक्शन हणंदड़नि खे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो। बिजली चोरी कंदड़नि मथां केस दाख़िल कराया वेंदा ऐं ट्रांसफॉर्मर मां डायरेक्ट बिजली चोरी कंदड़नि जूं तारूं लाहे सेप्को ऑफिस में जमा करायूं वञनि ऐं सरकारी बिजली चोरी कंदड़नि ऐं किराईंदड़नि खे कानून जी गिरफ़्त में आंदो वेंदो। तंहिं करे सरकारी बिजली चोरी कराईंदड़नि खे घुर्जे त ट्रांसफॉर्मर ते रहियल बकाया बिलनि खे जमा कराए बिजली चोरी न ॿारनि। सेप्को इंजीनियर इरफान अली शेख पारां ऑपरेशन करण ते बाक़ायदारनि बिजली चोरी कराईंदड़नि चोरी कंदड़नि में थरथलो मची वियो आहे।